परवरदिगार आलम से बाबाद करे। सिंध जे सदा हयात शायर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन आफ़ाक़ी दर्स सां अॼु जे हिन तक़रीबा जी शुरूआत कयूं था। अॼु जो हीअ असांजो प्रोग्राम जेकी प्रोफेसर मसूद अमन मेमून साहब जे रिटायरमेंट जे मौक़े ते गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियाओ जे स्टाफ टीचिंग स्टाफ जे तरफ़ां रखियो वियो आहे। इन प्रोग्राम में आयल सभिनी महिमाननि जा असीं थोराइता आहियूं। प्रोग्राम की शुरुआत तिलावत कलाम पाक सां ऐं शाह साईं जे हिन सिपुन सां तिलावत कलाम पाक के लाइ प्रोफेसर गुल मोहम्मद सहतो के सॾु कंदुमि। आलम जा अलाह आहियूं तुंहिंजे आसरे, आलम जा अलाह आहियूं तुंहिंजे आसरे, इहदिना सिरातल मुस्तक़ीम हादी थी हमराह, वाहिद कोन्हे वाह, वाहिद कोन्हे वाह, तो सवाइ तिरंदे थी। शाह साईं जे नसीबुनि सां तिलावत कलाम पाक जे लाइ प्रोफेसर गुल मोहम्मद सहतो साहब। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإنه لقول رسول كريم ذي قوة عند ذي العرش مكين مطاع ثم أمين وما صاحبكم بمجنون ولقد رآه بالأفق المبين وما هو على الغيب بضنين وما هو بقول شيطان رجيم فأين تذهبون إن هو إلا ذكر للعالمين لمن شاء منكم أن يستقيم وما تشاءون إلا أن يشاء الله رب العالمين. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم.